अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु कहाणी आहे हिकिड़ो चोर ऐं ॿियो मुर्शिद। जेको आहे सो चोर बेज़ार थी करे अचे मुर्शिद वटि तौबह ताइब थियण थो अचे ऐं हुनखे चवे थो त मूंखे को अहिड़ो रस्तो ॾेखारियो त मुर्शिद हुनखे चवे थो त तूं कंहिं ग़रीब गुरबे जो क़यास कंदो कर। पोइ हू इन अमल ते अमल पैरा थिए थो ऐं ॾिसो त कीअं थो उहो हिकु चोर मां शहज़ादो थिए ऐं बादशाह जी धीउ थो बणिजे। त ॻाल्हि कुझु हिन तरह आहे त कंहिं शहर में हिकिड़ो शख़्स रहंदो जंहिंजो गुज़रान चोरीअ ते हो। हुन पंहिंजी उमिरि में केतिरनि शाहूकारनि खे ग़रीब करे छॾियो ऐं केतिरनि ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो। कंहिं ॾींहुं ख़ुदा जा हुनखे उन हाल में गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि कंहिं घर में चोरी करण जे ख़्याल सां अंदरि गिड़ियो। माल जी तलाश कंदे कंदे ओचितो कंहिं औरत जो ॾुखारो आवाज़ु कन ते पियुसि। हिकिड़ी कोठीअ में जाती पाई ॾिसे त हिकिड़ी करोड़ औरत ख़ुदा जी दरगाह में हथ खयो पई ॿाॾाए त ए रब पाक, मूं गुनहगार ते रहम कर, तुंहिंजी बाज खां सवाइ मुंहिंजी का बि कंधी कान्हे। चोर हिन जा औरत जा उहे लफ़्ज़ ॿुधी ख़्यालु कयो त हीअ औरत जा सॼी उमिरि भितुनि अंदरि वेठी आहे, तंहिंखे कहिड़ा गुनाह कया हूंदा जो ख़ुदा खां पई बख़्शाए। तॾहिं हेफ़ आहे मुंहिंजी हालत जो सॼी उमिरि गुनाह कया अथमि पर कॾहिं ख़ुदा खां दुआ कोन घुरी अथमि। उहो ख़्यालु ईंदे ई डपु हुन ते चढ़ी वियो। चोरीअ जो इरादो लाहे आस्ते आस्ते करे पुठ ते मोटियो ऐं साॻी तरह भित टपी अचे पंहिंजे घर भेड़ो थियो। सॼी राति पासा वाराईंदे गुज़रियईं। सुबुह जो गंदी कुल्हे ते रखी अलाह तवार करे कंहिं पासे निकिरी पियो। उन जी ख़्याल सां त अहिड़ो को दरवेश मिले जंहिंखां गुनाहनि मां जिंद छॾाइण जी दुआ वठां। थर बर झर झंग ॾोरींदो ॾोरींदो नेठि हिकु ॾींहुं वञी मक़सद ते पहुतो। छा ॾिसे त अछी सुवारीअ सां हिकिड़ो ख़ुदा जो बंदो जबल जे वट में वेठो इबादत करे। हीउ शख़्स बि माठ मीठ में अची हुन जे वेझो वेही रहियो। थोरे वक़्त खां पोइ दरवेश हुन सां हाली हवाली थियो। तॾहिं हुन अदब सां पहिरें पई अर्ज़ु कई त साईं, आउं वॾो गुनहगार शख़्स आहियां, महिरबानी करे मूंखे हिदायत करियो ऐं छोटकारे जी का वाट ॾिसो। दरवेश हुन जो पछताउ ॾिसी ख़ुशि थियो ऐं जवाब में चयईं त हाउ, पर हिकिड़ो शर्त आहे त मुंहिंजो चवणु ओस मञींदे। पोइ आउं 12 महीना ॾिसंदुसि त तूं केतिरे क़दुरु अमल थो करीं। जेकॾहिं कौल में पूरो आहे त वधीक हिदायत पोइ कबी। हुन ॿई हथ अखियुनि ते रखी अर्ज़ु कयो त साईं, तव्हांजो हर को शर्त मज़दूर आहे। हाणे दुआ कयो त शल गुनाह जहिड़ो को बि दिलि में ख़्यालु पैदा न थिए। तंहिं ते दरवेश चयो त बसि हाणे तूं वञु। हुन खां पोइ जेको बि कमु करीं उन में दिलि ते हथु रखी ग़रीब गुरबे जो क़यास ज़रूरु कजि। चोर हुन दरवेश जी हिदायत हीअं सां हंढाई, साॻे तरह सलाम करे मोटी अची घर पहुतो। सिज लहण खां पोइ सोचणु लॻो त अॼु राति कंहिंजी चोरी कजे, फलाणे जी घर खां खाट हणिजे। पर वरी दिलि दरवेश जी चवण मूजिबि वीचार कयईं त उहो फ़क़ति 5-7 हज़ार नाणे जो धणी आहे। सो जे आउं खणी वेंदुसि त सुबुह जो वीचारो दाऊं कंदो। तंहिं करे अहिड़े माण्हूअ जी चोरी कान कबी। अहिड़ी तरह ख़्यालु कंदे कंदे उन ई फ़ैसिले ते पहुतो त जेकॾहिं चोरी कबी त बादशाह जी, छो त हुनजो खज़ानो भरपूर आहे। जे मंझां केतिरो बि नाणो खणी वियुसि त बादशाह खे एतिरो सदमो कोन पहुचंदो जेतिरो कंहिं ग़रीब खे पहुचे। तंहिं करे बादशाह जी चोरी करण जो पको इरादो कयईं। वरी ख़्यालु आयुसि शाही मोहलात में चौतरफ़ पहिरो बीठो आहे, तंहिं करे अंदरि कीअं पहुचिजे। सोचींदे सोचींदे हिकिड़ी तजवीज़ ख़्याल में आयसि। पोइ छा कयईं जो तस्बीह खणी सिधो शाही महलात जे दरवाज़े ते वेठि अचे सहिड़ियो। उन वक़्तु सांझी निमाज़ जी बांग पे आई। हुन चौकीदार खे चयो त अदा शाही दरवाज़े जे अंदरि मस्जिद में निमाज़ अदा करण लाइ इजाज़त ॾियो। चौकीदार चयोसि, दरवेश, हिन मस्जिद में फ़क़ति बादशाह ऐं हुन जे अमले जा माण्हू निमाज़ पढ़ंदा आहिनि। ॿिए कंहिं धुर धारे माण्हूअ खे इजाज़त ई कान्हे। पर तूं ॾिसण में बुज़ुर्ग थो अचे, निमाज़ जो वक़्तु बि आहे, तंहिं करे तोखे रोके नथा सघूं। भले निमाज़ पढ़ी वठि। चोर बिना कंहिं डप ड्राव जे दरवाज़े खां अंदरि लंघी मस्जिद में निमाज़ पढ़ण लाइ वियो। बादशाह, वज़ीर, अमीर ऐं ॿिया नौकर निमाज़ में मशगूल आहे। हुन बि का न कई हम न का तम उन्हनि सां सिफ़ में बीही वियो। निमाज़ ख़तमु थियण बैदि सभई माण्हू मस्जिद खां ॿाहिरि निकिरण लॻा, पर हीअ तस्बीह खणी वेही वज़ीफ़ो पढ़णु लॻो। वरी जॾहिं सोमणी जी निमाज़ लाइ सभु जमायती अची गॾु थिया ऐं साॻी तरह निमाज़ पढ़ी ख़तमु कयूं, तॾहिं हीअ वरी बि उते वेही तस्बीह पढ़णु लॻो। तंहिं ते किन अमीरनि चयुसि, दरवेश, हाणे कोट जा दरवाज़ा जल्दी बंदि थियण वारा आहिनि, पोइ निकिरी कोन सघंदे। तंहिं करे जे निकिरणो अथई त हींअर ई कोट जे वॾे दरवाज़े खां निकिरी ॿाहिरि थी। चोर जवाबु ॾिनो त साईं, आउं हिकु परदेसी आहियां, हिते मूंखे को बि कोन थो सुञाणे। तंहिंखां सवाइ मुंहिंजो उसूल आहे त सुबुह खां 2 पहरनि ताईं पोरियो करे पंहिंजे पेट पारींदो आहियां ऐं 2 पहरनि खां वठी सुबुह ताईं ख़ुदा जी इबादत में गुज़ारींदो आहियां। हाणे हिन वक़्तु आउं केॾांहुं वञा, महिरबानी करे इजाज़त ॾियो त सॼी राति 4 पहर हिन ख़ुदा जे घर में गुज़ारे संदसि इबादत करियां। सुबुह जो अखियुनि सां हलियो वेंदुसि। अमीर ऐं नौकर हुन जी
ॻाल्हि ॿुधी ख़्यालु कयो त अहिड़े आबिद बाने खे ख़ुदा जी इबादत खां रोकिजे ऐं ख़ुदा जे घर मां लौधी कढिजे। उहा ॻाल्हि ठहे कान थी, तंहिं करे चुपचाप में खेसि इजाज़त ॾेई सभु पंहिंजे घर रवाना थी विया। ॻच राति गुज़रण खां पोइ जॾहिं कोट जा ॿाहिरियां दरवाज़ा बंदि थी विया, पहिरियों बीह वियो, तॾहिं हिन जवान बि तस्बीह हिक पासे रखी मस्जिद जी नंढी भित टपी वञी मौलात जे अङण में पहुतो। मौलात जे मथे हिसे में वञण लाइ 2-3 ॾाकणियूं हुयूं। चोर दिलि में वीचार कयो त खज़ानो अलाए कहिड़े अंदरि रखियलु आहे, आउं कहिड़ी ॾाकण ते चढ़ां जो वञी खज़ानो खे रसां। थोरे वीचारनि खां पोइ ख़ुदा जी तवकल रखी वञी ॾाकण ते चढ़ी मौलात जे मथे हिसे में आयो। ॾाकण जे मुंहं में हिकिड़ो आलीशान कमिरो, सिधो उन ॾे रुख़ कयईं। छा ॾिस त कमिरो निहायत सुहिणे नमूने में सींगारियल आहे। हिकिड़ो उम्दो गालीचो विछायो पियो आहे। कमिरे जे विच में हिकिड़े आलीशान पलंग ते कीमखाब जो बिस्तरो विछायलु आहे, जंहिं ते हसीन औरत गहरी निंड में अहिड़ी तरह सुती पई आहे जो मथां जेका चादर पियल आहे सा हटी वई आहे ऐं उघाड़ पई ॾिसिजे। उहो ॾिसंदे ई चोर होश हवास खां निकिरी वियो। दिलि में चयईं त सॼी ॼमार चोरी कयमि, पर अहिड़ो तमाशो कोन ॾिठुमि। हाणे ॿी चोरी ठही, अॼु त वेही शहज़ादीअ सां रूह रिहाण कयां, पोइ झलिजी पियुसि ऐं फांसी आई त मिड़ी खेर आहे। उहा ॻाल्हि खणी अची पलंग जे वेझो थियो। उते ओचितो दरवेश जो चवणु यादि आयुसि। तंहिंखां सवाइ अंदरि वारी फटकार कयसि, चोर जा पुट, तूं पंहिंजे नफ़्स जे चवण जे थोरे वक़्त लाइ ख़ुशि थींदे, पर हिन वेचारीअ तां सॼी उमिरि बदनामीअ जो ॾको कोन लहंदो। तूं मरी वहीं त परवाह न आहे, पर हिन वेचारी जी हयाती तबाह थी वेंदी। अंदरि वारे जी लानत मुलामत ते शहज़ादीअ ते क़यास। हाणे उन जी कमरे मां आस्ते आस्ते ॿाहिरि निकिरी आयो। उन जी कमरे जे पासे में वरी ॿी कोठी हुई। हीअ बि अंदरि वञी ॾिसे त कोठीअ जे विच में आज जी हिकु जोड़ाईदार कुर्सी ऐं मेज़ ते रखी आहे। मेज़ ते ताम सां भरियल सोनो ढाकू रखियो आहे। जो चोर दिलि में चयो त ॻाल्हि वाह जी थी, मूंखे बि सॼे ॾींहं जी बुख आहे, छो न खाई पहिरें पेट भरियां ऐं पोइ माल मेड़े थिया रवानो। उहा ॻाल्हि ॻणे तयारु थी गालीचे ते अचे वेठो। ढाकुअ जो पुड़ लाइ हिकिड़ो वॾो गिरां ठाहे अञा वात ताईं आंदाई। मस त मुर्शिद वारी ॻाल्हि यादि आयसि। दिलि में चयईं त हीउ ताम शहज़ादीअ जो अथव भांइजे, जो निंड मां सुजाॻ थियण ते खाईंदी। क़यास थियुसि जेकॾहिं उहो ताम खाई छॾी हा त उहे वेचारी बुख मरंदी। हुन बेगाह वक़्त में ॿियो ताम हिन लाइ किथां अची सघंदो। तंहिं करे ठहियल गिरां ढाकुअ में रखी ढक ॾेई उथी उभो थियो ऐं कोठीअ खां निकिरी ॿाहिरि आयो। ॾिठईं त जंहिं कम में थो हथु विझां उन में रुॻो क़यास थो थिएमि। तंहिं करे हाणे चोई ठही मोटी वञींदो मस्जिद में विया ऐं सुबुह थियण ते हलियो वेंदुसि। आईंदे लाइ भरी मज़ूरी करे पंहिंजो पेट पालींदुसि। उहो ख़्यालु करे ॾाकण तां लही भित टपी मस्जिद में अची वेही तस्बीह पढ़णु लॻो। थोरी देरि खां पोइ शहज़ादी सुजाॻी बानीअ खे सॾु कयईं। जा हिकदमि अची हाज़िर थी। शहज़ादी हथ मुंहुं धोई हिकु डिघो कुर्तो पाए ताम खाइण जी ख़्याल सां भर वारी कोठीअ में आई। ढाकुअ जो पुड़ लाइ ॾिसे त मार ढाकू में हिकिड़ो गिरां ठहियो पियो आहे। उन ते थुल्हियुनि आङुरियुनि जा निशान बीठा आहिनि। सम्झी वई त गिरां कंहिं औरत जो ठहियलु न आहे। निशान में ओञाणनि मां कंहिं मर्द जो थो लॻे। ख़बर न आहे त असुलु ॻाल्हि कीअं आहे। नेठि कावड़जी बानीअ खे चयईं त बेईमान, हिन ताम सां हरकत कंहिं कई आहे। मूंखे शक थो अचे त कंहिं हीउ खाधो ओॿारे छॾियो आहे, या मुंहिंजो ज़हर मिलियल आहे। जे गाफ़िल थी सुम्ही न रही आहे त हूंद हीअं न थिए हा। ईअं चई कावड़ मां 2-3 बेद बानीअ खे वाहे कढियईं। बानीअ जी दां ऐं गोड़ ते बादशाह, राणी ऐं वज़ीर बि अचे कमरे में पहुता। शहज़ादी खां हक़ीक़त दरियाफ़्त करण लॻा, जंहिंखे सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई वई त बानीअ जी गफ़लत सबबु हिन ताम में शक पैदा थियो आहे। उन लाइ जांच थिए त कहिड़ो इसरार आहे। बादशाह उहो ॿुधी वज़ीर ॾे निहारियो, जंहिं चयो त जीअं त क़िबला अॼु मौलात में हीअ हालत थी आहे, सुभाणे शायदि उन खां बि वधीक थिए। तंहिं करे ज़रूरी आहे त इन जो इसरार पतो लॻाइजे। पर सभ खां पहिरीं उहो शक दूर कजे त ताम में को ज़हर मिलियल त कोन्हे। बानीअ खे हुकुम थियो त हीउ ढाकू खणी हेठि ऐवान में लही वञ ऐं का बि साह वारी शइ हुजे त उनखे खाराए ॾिस। बादशाह खे वज़ीर जो ख़्यालु तमामु पसंदि आयो त सभ खां पहिरीं ज़हर वग़ैरह जे शक जो इलाजु कजे, पोइ ॿी ॻाल्हि खे ॾिसी वठिबो। बानी हुकुम मिलण शर्त ढाकू खणी हेठि लही आई। जो ऐवान में कुझु बि नज़र कोन आयो। सो ॻोल्हींदे ॻोल्हींदे अचे मस्जिद जे दर ते बीठी। ॾिसे त हिकिड़ो मुसाफ़िर वेठो आहे। ख़्यालु कयईं त छो न ताम उन मुसाफ़िर खे खारायां। उते जो उते ख़बर पइजी वञे। जो ज़हर विझे मुसाफ़िर मरी वियो त बि हरकत कान थींदी। उहो इरादो करे ढाकू समेत अंदरि आई ऐं ढाकू चोर जे अॻियां रखी चयईं त हे मुसाफ़िर, मानी खाई ढाकू वांदो कर। चोर ढाकुअ जो पुड़ लाइ पंहिंजो ठहियल गिरां ॾिसी मुश्की खिलणु लॻो ऐं चवणु लॻो, यार रब तुंहिंजो शुक्र आहे, पंहिंजी हिकमत पाण थो ॼाणी। ईअं चई 2-4 गिरहनि में ढाकू ख़ाली करे छॾियईं। बानी ढाकू खणी चयुसि त ॾे ख़बर, पेट में को सूर या वट त कोन्हे। चोर खिलंदे वराणेसि, माई अहिड़नि बादशाही खानदान खाइण में वरी छाजा वट छाजा सूर, अहिड़ा 2-3 ढाकू हुजनि त बि खाई वञा। मूंखे त पेट में को खड़को कोन थो मालूम थिए। उहो ताम पेट जे अलाए जे कहिड़ी कुंड में हज़म थी वियो। उहो जवाबु ॿुधी बानी
ख़ाली ढाकू समेत वापसि अची बादशाह खे समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। तंहिं ते वज़ीर चयो त हाणे उहा पक थी त खाधे में ज़हर मिलियलु कोन्हे, बाक़ी उहो किरां कंहिं ठाहियो उहो पतो लॻणु घुरिजे। मुसाफ़िर जे ढाकू ॾिसी मुड़कण मां मूंखे शक थो पवे त शायदि कुझु हक़ीक़त उहो मुसाफ़िर बि ॾेई सघे। तंहिं करे बहितर आहे त रूबरू घुराए खांसि पूजा कजे। हिकदमि बानीअ खे हुकुम थियो त उन मुसाफ़िर खे मथे वठी अचे। हुकुम मिलण ते बानी वरी मस्जिद आई ऐं मुसाफ़िर खे चयईं त मियां मुसाफ़िर तोखे बादशाह सलामत मोहलात में घुरायो आहे, मूं सां गॾिजी हल। चोर दिलि में चयो त ॻाल्हि शायदि वधी वई आहे, हाणे ॾिसजे त छा थो थिए। ख़ैरु कुझु बि थिए पर हिकु दफ़ो शहज़ादीअ जो दीदार त थी पवंदो। उहो ख़्यालु करे बानीअ सां गॾिजी मथे मोहलात में आयो ऐं दस्तूर मूजिबि अदब सां सलाम करे बीह रहियो। वज़ीर चयसि मियां मुसाफ़िर सच ॿुधाए, हिन इसरार बाबति तोखे का ख़बर आहे? चोर चयो त बादशाह सलामत कूड़ आउं कोन ॻाल्हाईंदुसि, हक़ीक़त हिन तरह आहे त पोइ मुंड खां वठी आख़िर ताईं सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त कीअं मुर्शिद वठणु वियसि, उतां कहिड़ो हुकुम मिलियो, हिते कहिड़ी तजवीज़ सां पहुतुसि, कीअं शहज़ादीअ खे दरिए खां ॾिठुमि ऐं पोइ ॿिए कमरे में वञी ढाकूअ खे खोले वरी अची मस्जिद में वेठुसि। उहो सॼो बयानु पूरो करे पोइ अर्ज़ु कयईं त जीअं त क़िबला आउं हाज़िर आहियां साईं जन, जेका सज़ा ॾियणु घुरिजनि सा भली ॾियनि। बादशाह ऐं वज़ीर हुन जी सची ॻाल्हाइण ते ज़हर जा सभु गुमान दिलि मां कढी छॾिया। बाक़ी चोर खे चयईं तूं सची ॻाल्हि कई आहे, उन करे तोखे हीउ भेरो जीअंदान थो ॾिजे, पर उहा ॻाल्हि वरी कॾहिं बि कंहिं सां न कजां। चोर अदब सां सलाम करे वापसि वञण ते हो त शहज़ादी जंहिं उहा समूरी ॻाल्हि बीठे ॿुधी ॾुखारे आवाज़ में चवणु लॻी त बाबा साईं, इन ई माण्हूअ खे रोकियो, छो त आउं उन ई शख़्स सां शादी कंदसि जंहिंखे मुंहिंजो ओघड़ ॾिठी आहे। चोर उहो आहे या केर बि आहे, पर मूंखे क़बूल आहे। पोइ त बादशाह जो हुकुम मिलियो त हुन शाही मोहलात जे हिकिड़े कमरे में रहाए। सुबुह जो मर्दानी जो खेसि बादशाही वॻो पहिराई वञे बादशाह जे रूबरू हाज़िर कयो। शादीअ जी तयारी हिकिड़े ॾींहं में करण जो हुकुम ॾिनो वियो। ॿिए ॾींहुं सुबुह थियण सां शादी थी वई। क़िस्मत जा रंग निराला आहिनि। हीउ चोर हाणे हिकु शहज़ादो बणिजी पियो। पंहिंजी अॻी ज़ाल खे घुराए पाण वटि रखियईं। 12 महीने गुज़रण बैदि हीउ शख़्स वरी साॻे मुर्शिद वटि आयो ऐं अर्ज़ु कयईं त क़िबला हाणे मूंखे मुरीद कयो। बुज़ुर्ग चयो साहिबा, हाणे तूं मुंहिंजो पको मुरीद आहीं। जेकॾहिं तूं मुंहिंजे हुकुम ते दिलि सां अमल कयो त असांजी दुआ बि तोखे बादशाह बणाए छॾियो। हाणे वञी ख़ुशी गुज़ार, पर यादि रख कॾहिं बि उहा नसीहत न विसारिजांइ।